ड्रामा सीरियल वेरनि जी वस्ती जी नई अपडेट सां हाज़िर आहियां। दोस्तों अॼु तव्हांखे अपडेट्स ॾींदासीं ड्रामा सीरियल वेरनि जी वस्ती जी नई अपडेट में दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अचण वारा एपिसोड जेका हाणे वेरनि जी वस्ती जा आहिनि उहे त टफ थियण वारा आहिनि, ज़बरदस्त थियण वारा आहिनि। उन्हनि में का मां हीअ नथो चवां त उहे ड्रामे जा जेका क़िस्ता ईंदियूं तीअं तीअं ड्रामे जी कामयाबी वधंदी। कुझु नवां अदाकार आईंदा अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका ॿिया स्पेल शूट थींदा उन्हनि में बि ज़बरदस्त कमु थियण वारो आहे। ऐं उमराणी जी ख़बर ॾींदो हलां त ग़ुलाम हुसैन उमराणी पंहिंजा वेरी ड्रामे में अची रहियो आहे। इहा तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे। जी हाँ दोस्तों, साम्हूं तस्वीर में तव्हां ॾिसी सघो था आज़म मेंगल खजू साहब, छो त पंहिंजा वेरी ड्रामे जा इहे डायरेक्टर आहिनि ऐं उन्ही में आज़म मेंगल खजू साहब, नसरीन नाज़, इम्तियाज़ बलोच, ग़ुलाम हुसैन उमराणी नवां चेहरा तव्हांखे बि नज़र ईंदा। घणे अरसे खां पोइ उमराणी उन में नज़र ईंदो। बाक़ी वेरनि जी वस्ती ड्रामो त कामयाबु आहे पर हिन ओतिरी कामयाबी हासिल न कई आहे जेतिरी दुलाब ड्रामे कामयाबी हासिल कई हुई या ज़हर ज़िंदगी ड्रामे जेतिरी कामयाबी हासिल कई हुई ओतिरी हिन ड्रामे कामयाबी हासिल नाहे कई। बहरहाल वरी बि सुठो हले थो हिन टाइम को अहिड़ो ड्रामो न आहे ख़ासि, वरी व्यूअरशिप हिन जी 15-20 हज़ार ताईं वञी रही आहे। लेकिन दुलाब जी 70-80 हज़ार जी व्यूअरशिप हुई, या ज़हर ज़िंदगी जी लख ते बि व्यूअरशिप एपिसोड जी हुई। बहरहाल वरी बि सुठो हली रहियो आहे। ऐं तव्हांजी छा राय आहे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा, पंहिंजी राय खां असांखे आगाह ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर बि ज़रूरु कंदा।